वायसा प्रालो खबर सुरसर जारी खबर शेयर कंदा प्राले का प्रालो डिप्टी कमिश्नर खेरपुर डॉक्टर शर्जिल नूर चन्ना प्रालो में 4 मारमल हराम थींदड़ कदीमी मातम जो परमेंट होल्डन ऐं पीपी अगवान सैयद तनवीर हैदर शाह सां गॾिजाने रूट जो जाइज़ो वरितो आहे। लाॻापा अमलदारनि खे हिदायतूं जारी कंदे चयो त 4 मारमल हराम खां पहिरियां ई सभु इंतिज़ामिया जल्द खां जल्द पूरा कया वञनि। तंहिंखां पोइ टाउन कमेटी प्रालो चेयरमैन सैयद जुमन शाह बुखारी चयो त जेतोणीकि हॉल चूंडियल नुमाइंदा खे अञा ताईं अख़्तियार न आहिनि मिलिया, पर पोइ बि असीं पंहिंजे टाउन जे तरक़ीअ जे लाइ कोशिशूं कयूं आहिनि ऐं कंदा रहंदासीं। वफ़ादार कमु जारी करे रहिया आहियूं ऐं असां टाउन ऑफिसर खे बि पिणु गुज़ारिश कई आहे त हू 4 मारम हराम जे थींदड़ इन प्रोग्राम रूटनि होल्डरनि सां पिणु राब्ते में अची मसइला हल करनि, जीअं त टाउन ऑफिस तरफ़ां थींदड़ इंतिज़ामिया